अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, सिंधीपॉइंट.com तो खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कई वयूं आहिनि उन्हनि जे बारे में। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे बहाल थियण खां पोइ उन पंहिंजा ऑपरेशंस तेज़ी सां स्टार्ट करे छॾिया आहिनि ऐं जंहिंमें डिफरेंट डिपार्टमेंट्स में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं आहिनि, जंहिंमें डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट ऑफ पर्सन्स विद डिसेबिलिटीज़ आहे। हाणे हर पोस्ट जे अॻियां उनजी क्वालिफिकेशन, नंबर ऑफ वैकेंसीज़, कोटा ऐं उनजी एज लिमिट लिखियल आहे। असिस्टेंट डायरेक्टर बीपीएस 17 जी पोस्ट है। उन खां पोइ स्पेशल एजुकेशन टीचर बीपीएस 17 जी पोस्ट है। उन खां पोइ फिजियोथेरापिस्ट बीपीएस 17 जी पोस्ट है। ईअं ॿियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। ऐं उन खां पोइ जेको डिपार्टमेंट आहे एग्रीकल्चर सप्लाई एंड प्राइस डिपार्टमेंट आहे, जंहिंमें परचेज ऑफिसर बीपीएस 16 जी पोस्ट है। उन खां पोइ माइंस एंड मिनरल्स डेवलपमेंट डिपार्टमेंट आहे, जंहिंमें असिस्टेंट डायरेक्टर टेक्निकल बीपीएस 17 जी वैकेंसी आहे। उन खां अलावा असिस्टेंट डायरेक्टर जियो डेटा बीपीएस 17 जी वैकेंसी आहे। असिस्टेंट प्रोग्रामर बीपीएस 16 जी वैकेंसी आहे ऐं ॿियूं वैकेंसीज़ आहिनि। उन खां पोइ जेको नेक्स्ट डिपार्टमेंट उहो प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट आहे, जंहिंमें स्टेटिकल ऑफिसर जी वैकेंसी आहे। ऐं उन खां पोइ औकाफ, रिलीजियस अफेयर्स, ज़कात एंड उशर डिपार्टमेंट आहे, जंहिंमें मैनेजर औकाफ बीपीएस 16 जी वैकेंसी आहे। हाणे हिन जा इंपॉर्टेंट इंस्ट्रक्शन इहे आहिनि। सभिनी खां पहिरियां तव्हांखे चालान डाउनलोड करणो पवंदो एसपीएससी जी वेबसाइट तां। 500 जो चालान पे करे उन जूं डिटेल्स ॾेई करे ऐं तव्हां ऑनलाइन अप्लाई करे सघो था। अगरि जेकॾहिं तव्हां ऑनलाइन अप्लाई करणु चाहियो था त राइट साइड ते तव्हांखे वीडियो जी लिंक नज़र ईंदी हूंदी, जंहिंमें मुकमल डिटेल आहे। बेसिक खां वठी तव्हांखे सम्झायो वेंदो कीअं चालान पे कजे ऐं अप्लाई कीअं कजे, त उहा तव्हां वीडियो ॾिसी करे अप्लाई करे सघो था। उनजी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियां थो। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजो ईंदड़ न्यू वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।